إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. قال رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما رب زدني علما رب زدني علما برحمتك يا أرحم الراحمين. الحمد لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما أرسلناك إلا رحمة للعالمين. آمنت بالله صدق الله العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وآله وصحابه أجمعين. मारुआ में चमली रजा सबई मुँह सरदार महशर वेल मैदान में मोहिबती दामदार उतलोयन वारा लख हजार पर मारू मंजन रात जा पियो दातर खां घुरियाई दात अञा पई हुई रात अहड़ी रात अग्न घुरी के में धरे आए मज़हरे नूरे खुदा बलगल उला बिकमाली मौला अली मुश्किल कुशा कशफ दुजा बिजमाली हसन जाने फातिमा हसनत जमीउ खिसालिही यानी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लु अलैहि व आलिहि सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तमाम हम्दो सना तारीफ व तौसीफ अल्लाह जल्ल मजदुहु करीम जी ज़ाते बाबरकात जिला जेको खालिक कायनात भी आहे ऐं मालिक शशहात भी अल्लाह जल्ल वाला जी हम्दो सना खबाद में हुजूर नबी रहमत शफी उम्मत अल्लाह जे उम्मत जे सहारे रब जे महबूब दानाए गयूब मालिक अकाबिर उम्म फख्र अरब अजम वाली कौनो मकान सय्याह ला मकान सैयद इंस उजा सरवर लाला रुखा नय्यर ताबा सरनशीन महविशा माहि खूबा शहनशाह हसीना ततिमा दौरा सर खैले ज़ुहर जमाल जलवाए सुबह
नूर ज़ाते लम यज़ल बाइसे तकवीन आलम फ़ख्र आदम बनी आदम नय्यर बतहा राज़दार मा अवहा शाहिद मा तग़ा साहिब अलम नशरह मासूम आमिना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जे हुज़ूर नाज़िम पंहिंजे अक़ीदतन इरादतन ऐं महबतन जो ख़िराज पेश करण खां बाद में निहायत वाजिबुल एहतराम सदर महफ़िल हर दिल अज़ीज़ आशिक़ रसूल नेक सीरत नेक सूरत हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती सैयद गुलाम मोहम्मद जद नईमी दामत बरकातुहुमुल आलिया ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल अहले सुन्नत व जमात जा प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो जीअं त मूं गुनहगार नाचीज़ तव्हां महिरबान जे अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहू जी ज़ात बाबरकात जे प्यारे मुक़द्दस कलाम पाक क़ुरान मजीद बुरहान रशीद फुरक़ान हमीद जे मंझां चंद कलिमात तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। अल्लाह जी बारगाह में दुआ फरमाईंदा शाल करीम रब जी ज़ात मूं गुनहगार नाचीज़ खे कमा हक़ुहु बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो मुंहिंजे इल्म में या ॻाल्हि आहे त अॼु ही खोसा बिरादरी हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे मिलाद पाक जी महफ़िल सजाई आहे। हिन फ़कीर जी तव्हां जे इलाइक़े में ही 3 मरतबा हाज़िरी थी आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंहिंजी हाज़िरी अवां जी हाज़िरी पंहिंजी पाक बारगाह में क़बूल फरमाए। हाणे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे मिलाद पाक जी महफ़िल आहे ऐं बार बार इहे लफ़्ज़ चवंदो आहियां। कुझु माण्हू असां खां इहो सवाल कंदा आहिनि त तव्हां ज़िक्र रसूल जी महफ़िल था करियो, इहो किथे लिखियलु आहे? यानी मिलाद मुस्तफ़ा जी महफ़िल जे लाइ ज़िक्र रसूल जे लाइ माण्हुनि जो इहो सवाल आहे त इहो किथे लिखियलु आहे? ऐं चवंदो आहियां त लिखियल जी का खोट कमी कोन्हे। असांजा उलमा दलाइल जा अख़बार लॻाए छॾींदा आहिनि, पर आऊं पंहिंजे फ़क़ीराने लहजे में चवंदो आहियां त मूंखे ॿुधायो कॾहिं ईअं थियो आहे ज़िक्र गुलनि जो हुजे ऐं बुलबुल पुछे त किथे लिखियलु आहे? कॾहिं ईअं बि मुमकिन आहे ज़िक्र शमा जो हुजे परवानो पुछे त किथे लिखियलु आहे? कॾहिं ईअं बि थी सघे थो ज़िक्र आमिना जे लाल जो हुजे ऐं उम्मती पुछे त किथे लिखियलु आहे? अहिड़ो हुज़ूर जे ज़िक्र जे लाइ बि माण्हू असां खां दलाइल था घुरनि ऐं आऊं चवंदो आहियां त ही उहो ज़िक्र आहे जीअं जीअं तव्हां कंदे वेंदो हिन बेचैन दिल खे चैन मिलंदो आहे, बेकरार दिल खे करार मिलंदो आहे। ऐं हज़रत अल्लामा शेख महदी अल क़ासी मुतालिउल मुसर्रात फी शरह दलाइलुल खैरात जे अंदर साईं जो मशहूर कौल आहे। पाण फरमाइनि था हुज़ूर जो ज़िक्र ॿुधी बि अगर कंहिंजे दिल खे थदान न मिले, करार न मिले, त उन जे सीने में धड़कण वारो दिल मोमिन जो थी नथो सघे। मोमिन भी हुजे ऐं महबूब जो ज़िक्र ॿुधे दिल न ठरे। ही रात जो हिकिड़ो टाइम गुज़री चुको आहे, सर्दी जी मौसम आहे, उन जे बावजूद तव्हां जे चेहरे जे मथां थकावट जा आसार कोन्हे। तव्हां जा चेहरा गुलाब जे गुल वांगुरु खिली रहिया आहिनि। का त ॻाल्हि आहे जंहिं अव्हां खे वेहण ते मजबूर कयो आहे। यानी जीअं जीअं हुज़ूर जो ज़िक्र ॿुधो था दिल ठरे थी। हाणे कलाम मजीद जे मंझां जेके मूं कलिमात तिलावत कया आहिनि इन जो तर्जुमो उन खां बाद में 2 मुअजिज़ा मदीने वारे साईं जा बयान थींदा। इंशाअल्लाह अमा जो भी ईमान ताज़ो थी पवंदो, हिन फ़कीर जे मथां भी मदीने वारे साईं जी करम नवाज़ी थी पवंदी। हाणे हुज़ूर जे इन फरमान जे मथां मखंदा हलो त ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं पाण में गॾिजी वियो अहिड़ियूं महफ़िलूं क़ाइम करियो त उन जो सिंगार मां मोहम्मद जी सलात करियो। सब गॾिजी करे आवाज़ बुलंद अहिड़ी सलात पढ़ूं जेका सलात अॼु के हिन जलसे जो सिंगार असां ई तव्हां जे गुनाहनि जी बख़्शिश जो सबब थी पवे। गॾिजी करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। अल्हम्दुलिल्लाह जेडी वडी जमात है
एतिरो सलात जो आवाज़ कोन्हे ऐं सम्झां तव्हां थोड़ी में थकिजी पिया आहियो थका न आहियो पोइ थोरो गॾिजी करे पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐं चवंदो आहियां त सुभान अल्लाह क़ुरान ते अहिड़ी चओ जो साईं खे पहिरीं ॿुधायो त नारवे में यहूदी पुराने पाक के सारण जी उन खन्नास जेका साजिश कई उन्हनि ताईं भी इहो पैगाम पहुचे तो मुसलमान अज भी अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद सां मोहब्बत करण वारा आहिनि। जी एड़ी सुभान अल्लाह हुजे अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो वमा अरसलनाका आए मुंहिंजा प्यारा हबीब रहमत वारा नबी मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात तोखे न मोकिलियो इल्ला मगर रहमतल लिल आलमीन तमाम जहान वारन जे लाइ रहमत बनाए करे मुस्तफा आलमीन जे लाइ रहमत आहे। आलमीन जमाए आलम जो आलम चबो जहान के आलमीन यानी तमाम जहानन जे ला मदीने वारो साईं रहमत आहे। औ मुझे प्यारे हबीब सा प्यार करण वारो मदीने वाले मीर जा गुलाम हो असाई तवा जो प्यारो हबीब जमीन वारन जे ला रहमत बनजी आयो आसमान वारन जे ला रहमत बनजी आयो जन्नत में जेके हुरू मलाइक गिलमान हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात उन्हनि जे वास्ते रहमत जंगलन में जेके जानवर पया हलन मुंहिंजो महबूब उन्हनि जे वास्ते भी रहमत बनजी आयो दरियान में जेके मच्छूं पयो हलन हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात उन्हनि जे वास्ते भी रहमत मुंहिंजो महबूब नंढड़े ॿारनि जे लाइ रहमत बनजी आयो जवाननि जे लाइ रहमत बनजी आयो पोड़नि जे लाइ रहमत बनजी आयो मदीने वारो साईं मर्दन जे लाइ त रहमत बनजी आयो मुस्तफा करीम औरतुनि जे लाइ रहमत बनजी आयो कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे लाइ मदीने वारो साईं रहमत ही रहमत हाणे हिकु मौजू ते ॻाल्हाए टाइम ज्यादा लगंदो बच्चे मौजूदा हुजूर जा बयान कंदुसि तव्हांखे ॻाल्हि समझ में ईंदी मुंहिंजो महबूब जानवरनि जे वास्ते कीअं रहमत आहे। हज़रत मौलाए कायनात मौला अली इन हदीस पाक जो रविया चओ सुभान अल्लाह अली जो नालो अचे तव्हांजी दिलि ठरी पए छाजे करे जो अॼुकल्ह जे दौर में असांजे मथां इहो बि वॾो मसइलो आहे त कुझु माण्हू मौसमी ॾेढ वांगुरु निकिरंदा आहिनि पोइ चौक रोड रस्ते जे मथां भी करे चवंदा त इन्ही अहले सुन्नत वारनि खे यारहीं वारे पीर जो ज़िक्र ईंदो आहे इन्ही सुन्नियनि खे दिलबर अलीअ जो ज़िक्र न ईंदो आहे अदा उन्हनि जे वास्ते चवंदो आहियां कॾहिं तूं असांजे जलसे में अची ॾिसो असां कीअं पंहिंजे पीर अलीअ जो ज़िक्र कंदा आहियूं ऐं हमेशह इहे लफ़्ज़ पंहिंजे जलसे में चवंदो आहियां त अलिफ मां मुराद अमीरुल मुमिनीन अली बेमा मुराद बाबुल उलूम अली बेमा मुराद पे करे शुजाअत अली तेमा मुराद ताबे रसूल अली सेमा मुराद साबित कदम अली जीम मा मुराद जज्बा ए जिहाद जो मंबा अली हाय मा मुराद हिफ्जुल मुमिनीन अली खै मा मुराद खलीफतुर रसूल अली दाल मा मुराद दावरे हक ॾियण वारो अली ज़ालिमा मुराद ज़ाकिर रब अली रेमा मुराद रहमतल लिल आलमीन जो भा अली ज़ेमा मुराद ज़ैनब जो बाबो अली सीन मा मुराद साकिए कौसर अली शीन मा मुराद शेरे खुदा अली असां अली जो ज़िक्र कंदा भी आहियूं
मोहब्बत भी है सिर्फ ज़बानी दावा न स्वाद मा मुराद साईं बे कमाल अली दुआद मा मुराद जन्नत जो ज़ामिन अली तोए मा मुराद ताहिरे अतहर अली जोए मा मुराद ज़ाहिरे अज़हर अली आइन मा मुराद अली मुर्तज़ा अली गैन मा मुराद गैरत इस्लाम अली ए मा मुराद फातिमा जो घोट अली काप मा मुराद काबे जो गोहर अली वदे काप मा मुराद कारी कुरान अली लाम मा मुराद अली के मिसाल अली मीम मा मुराद मुस्तफा जे दीन जो वारिस अली हाय मा मुराद हादी रहमत अली वाव मा मुराद वलियन जो सरदार अली लफ्ज आखिरी आहे अदा साईं कादर बख्श उन्हीं जे वास्ते दुआ भी जो वरी आवाजी भी तवज्जो तो ॾिसण चाहियां ख़बर पए त तव्हांजी केतिरी तवज्जो आहे ये मा मुराद शेर यज़दान अली असां अली पाक जो जिक्र कंदा भी आहियूं ऐं आऊं त हमेशा चवंदो आहियां त अली अली कर मोमिन दिल छरी पवंदई ओ अली अली कर मोमिन गजी पढ़ायो अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई ओ दिल ठरी त मदीने मगवरी पवंदई अल्लाह वरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई साईं फरमायो तो मन अहबनी जंहिं मां मोहम्मद सां मोहब्बत कई मुझे बिनी नवासन यानी इमाम हसन ऐं हुसैन सां मोहब्बत कई व अबाहुमा ऐं इन्हनि जे बाबे सोने अली सां मोहब्बत कई व उम्महुमा ऐं इन्हनि जी अमर हज़रत अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा ज़हरा सां मोहब्बत कई कान माई फी दरजती यौमल क़यामत हुज़ूर फरमाइनि था अहिड़ो शख़्स क़यामत वारे ॾियारे हीअं मां मोहम्मद सां गॾु हूंदो हिय गॾु हूंदो जंहिंजे सीने में हुज़ूर जी मोहब्बत भी हुजे इमाम हसन हुसैन जी भी मोहब्बत हुजे मौला कायनात मौला अली जी मोहब्बत हुजे अम्मा खातून जन्नत जी मोहब्बत हुजे हुज़ूर फरमाइंदा हिय मूंसां गॾु हूंदो ओ मुंहिंजे महबूब जा आशिको आऊं तॾहिं चवंदो आहियां त जिसे मिल गया कमली वाले का दामन उसे दो जहां का खजाना मिला है भला बाग जन्नत को वो क्या करेगा मदीने में जिसको ठिकाना मिला है और नम अज़ाने दिए जा शब रोज सजदों पे सजदे किए जा सजदे किए जा लेकिन नमाज़े उसी की अज़ाने उसी की जिसे पंजतन का घराना मिला है यारो नमाज़े उसी की अज़ाने उसी की जिसे पंजतन का घराना मिला है और जिसे मिल गई उनके दर की गदाई उसे दौलत दो जहां दो जहां अपने मुक़द्दर पे कुर्बान जाऊं मुझे यार का आस्ताना मिला है थका त न हाणे ही जेका तव्हांजी मोहब्बत आहे न ये रंग जॾहिं महफ़िल जो ठहंदो आहे ऐं चवंदो आहियां त न जलसेकार वारनि जो कमाल आहे न वरी न फकीर जो कमाल आहे हेड़ी भलियूं महफ़िलूं थींदियूं तॾहिं आहिनि जॾहिं नज़र आमिना जे लाल जी पचंदी आहे हुतां खां करम थी पवंदो आहे न त पोइ हेड़ो रंग सजदो आहे हाणे हज़रत अली मुर्तज़ा खां जेका रिवायत
पान फरमाए तो मदीने पाक जो गलियूं आहिनि मदीने वारा साईं अॻियां अॻियां आहिनि पोयां सहाबा जी जमात आहे पिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे त केचा आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवान वार वटे भगू करियां पवां हूंद पलाण पो जहिड़ो पुनहल पाण अॼु तेरी सिटा साथ मदीने जो साईं अॻियां हुजे पोयां सहाबा जी जमात आहे अल्लाह अल्लाह मुंहिंजा महबूब अची रहिया आहिनि ऐं तॾहिं अर्ज़ कंदो आहियां त अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि ते मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो कुर्बान वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि ते मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो मदीने वारा साईं वारा रहिया आहिनि एतिरे में झंगल में आवाज़ या रसूल अल्लाह अज मुझी मदद करियो अज मुझी वार करियो गुलाम ता फरमाइन असा अगिया भी निहारियो वा पोया भी निहारियो वा सजे भी निहारियो वा खबे भी निहारियो आहे अज आवाज अची रया आहिन पर सजन वारो नजर न पयो अचे हबीबन करीमन जी जात बाबरकात फरमायो आय गुलाम अज मां मोहम्मद जे पोया हल्या अचो गुलाम ता फरमाइन असा हबीबन करीमन जी जात बाबरकात जे पोया पोया जेडी माल झंगल जे अंदर आयासी अल्लाह अल्लाह छाड़ सो त एक जार लगल आहे उन जार में एक हरणी पटल आहे उन हरणी जी अखन में दारो कतार नीर था अर्जणा थी करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह इन झंगल में मां हरणी जा बच्चा था रहन मुस्तफा इजाजत दे बच्चन के खीर प्यारे जो थी मोटी अचा अबू इजाजत दे बस वनी वरी मोटी थी अचा मदीने वाले साईं उन हरणी के आजाद कयो हां हरणी जो आजाद कई वो जार लगायो को यहूदी शिकारी हो वो अची पहुतो वा उन चम वो चमन लगो वा तहन जार में मोजो शिकार फाथल हो हबीबन करीमन जी जात बाबरकात फरमायो यहूदी तुझे शिकार के मां मोहम्मद आजाद कयो आहे वो यहूदी शिकारी तो चवे त मुसलमानन जा नबी यार मुंह लगायो तमा मुझे शिकार के किए आजाद कयो आहे मदीने जे ताजदार फरमायो ऐ यहूदी परेशान न थी जेस ताईं तुझो शिकार न मोचो वा उन जो ज़ामिन मां मोहम्मद बीठो आहियां जमानत कया बस तेसियां बीठो वो जो हरणी जंगल में पटी न बच्चन के ठीक जल्दी खीर पी वठो मता मुझे महबूब के यहूदी तकलीफ न रही विजे हबीबन करीमन जी जात बाबरकात जा गुलाम अज हरणी जा बचड़ा खीर भी पियन था अरसा कंता असा जी जी जल अम्मा अगे तुझे खीर में एतरी लज़्ज़त एतरी खुशबू कान हुई अज तुझे खीर में अजीब लज़्ज़त अजीब खुशबू आहे बिनी बचन जेडी माल असड़ा कया हरणी थी चवे बचो कीन मुझे खीर मां खुशबू अचे जो उन रहमत वारे नबी मुझे मथा पंहिंजो हथ घुमायो आहे उन जे हथ जो बरकत आहिनि हां बचड़ा था चवन अम्मा असा भी खीर न पींदासी हली करे इन दिलबर नबी जो दीदार कंदासी अदा हानी बिन बचन समेत अची रही आहे खुदा यहूदी शिकारी तो चवे त मुसलमानन जा नबी कैदी जने कैद मां आजाद थींदो वा इंसान होजे मुश्किल सां मोटंदो आहे ही त जंगल जो जानवर हरण
भजन में सभनी खां तिखो कीअं मोची ईंदो मदीने जे ताजदार फरमायो तूं परेशान न थी जेस ताईं तुंहिंजो शिकार न मोचो आहे उन जो ज़ामिन मां मोहम्मद बीठो आहियां हीअं जो यहूदी नज़र खणी निहारे छा ॾिसे अॼु हाणी बिन बचन समेत अची रही आहे हीअं जो हाणी के ईंदे ॾिठई अगड़ा तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हाण देर न करियो मूंखे कलमो पढ़ाए पंहिंजी गुलामीअ में दाख़िल फरमायो ओ महबूब जे हुक्म सां झंगल जा जानवर हली अचन मदीने वारा भी हाण देर न करियो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकत कलमो पढ़ायो वा ओ यहूदी रसूलुल्लाह जी गुलामीअ में आयो आहे हाण रहमत वारे नबी जो शान ॾिसी हीअं पयो अर्ज़ला करे त मुस्तफा शान अमाजो शाहिया चओ शान अमाजो को अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी तस्वीरन कंहिंजी ठाहिया मुस्तफा शान अमाजो शाहिया पोजामा मोहम्मद जी जाए आलम लय छठ बजी आए हाय सोना मोहम्मद जी जाए आलम लय छठ बजी आए तुझी तजल्ली हर कबत आई तुझी तजल्ली हर कबत आई कहीं कबर जी तबाही आ मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तो यो हुजूर जो मौजूद आहे याद रखो नबी खां को एड़ो कम खिलाफ आदत ज़ाहिर थी तो उनके मौजूदो चबो अगर एड़ो खर्के आदत कम कि वली खां ज़ाहिर थी तो उनके करामत चबो नबी ऐलान नबूवत खां अग में उन खां एड़ो कम ज़ाहिर थी उनके इरहास चबो अगर के पास को फाजिर शख्स खां एड़ो कम ज़ाहिर थी उनके इस्तदराज चबो ऐं वली जे ला करामत शर्त कोने नबी जे ला मौजूदो शर्त आहे जेके भी नबी रसूल दुनिया ते आया वे सब मौजूदा खणी आया पर जडे असाई तवा जे प्यारे हबीब जो वारो आयो न रब पेरन जे नो खां वठी वारन जी चोटी ताईं सरापा मुस्तफा करीम के मौजूद बनाए करे मोकलियो है मुझे महबूब जा खोड़ सारा मौजूदा बुखारी शरीफ के अंदर हजरत जाबिर रदियल्लाहु ताला अन्हु खां या हदीस मरवी आहे पान फरमाए तो हुदैबिया जो मकाम हुजे 1400 सहाबा हबीबन करीमन जी जात बाबरकात संगद आहिन एकरे में पानी खत्म थी वयो आऊं आयस रहमत वारे नबी जी दरबार में मुअर्ज कयो त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अज पानी खत्म थी चुको आहे मुंजा महबूब सवारियों भी उन मरी रहियो आहिन गुलामन जे ला बिज़ो जो पानी भी खपे पीण जे ला भी पानी खपे मुझे महबूब फरमायो सोना जाबिर बन इसके खीने जे अंदर को पानी जो ढुक मौजूद हुजे त खणिया हजरत जाबिर को फरमाए मां खीमन में पुछाऊं कंदो वना हिके खीने में एको मस्की जो कुंड में पियलो हो उन मस्की में थोड़ो पानी मौजूद हो वो पानी मुंह प्याले जे अंदर विधो आहे वो प्यालो खणी रहमत वाले नबी जे दरबार में आयस अल्लाह अल्लाह मुझे महबूब पंजे पंजी आंगरियन के उन प्याले जे अंदर दाखिल फरमायो आहे मुझे महबूब जा आशिक हो अगर आसमान मां ककरन जे जरिए बरसात वसंदी आ असाई तवा जे समझ में गाल अचे थी अगर जमीन मां पानी हैंड पंप जे जरिए निकरंदो आहे या गाल भी असाई तवा जे समझ में अचे थी जब
पहाड़न मां पानी जा चश्मा जारी थींदा आहिनि या ॻाल्हि बि सम्झ में अचे थी पर मुंहिंजे महबूब पंज ई आंगरियूं प्याले में विझी वरी जो हीअं आंगरियूं ॿाहिरि कढियूं आहिनि हज़रत जाबिर थो फरमाए रसूलुल्लाह जी पंज ई आंगरियुनि मां पंज पाणीअ जा चश्मा जारी थी विया घणा चश्मा पंज पानी अगर आंगरियुनि मां पानी निकिरे तो इहो मुझे महबूब जो मौजूदो आहे वो घणन गुलामन पानी पीतो हजरत जाबिर तो चवे तो सवारी पानी पीतो उठन घोड़न पानी जा जेके खाली मशकीज़ा हा ओए भी भरजी वया 1400 सहाबा पानी पी ढो कयो आहे पर अन्या पानी न पयो खुटे अल्लाह अल्लाह आला हजरत इमाम अहले सुन्नत इमाम इश्क व मोहब्बत अशा इमाम अहमद रजा का फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह तदे तर्जमानी कंदो आहे तो उंगलियां है फैज़ पर टूटे प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह अगर मुझो वजदान पूछो न ऐं चओ त 1400 साहबा पर जे 14 लख हुजना तॾहिं बि पाणी न खुटे इहो छा आहे तो हुजूर जो मौजूदो वरी जेडी महिल जंग खंदक मदीने पाक जी सरजमीन ते जेके माण्हू मदीने घुमी आया आहिनि वो मंज़र ॾिसी आया हूंदा हज़रत सलमान फारसी हबीब करीम जी ज़ात बाबरकात के मशहूर ॾिनो त जंग करण जे लाइ मदीने के हिफाज़त जे लाइ खंदक खोटाई वञे खद खोटाई वञे हाणे तमाम गुलाम उन खंदक जे कम जे मथां लॻल हा तमाम गुलामन जे पेटन जे मथां हिकु हिकु पत्थर बदल आहे पर हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे पेट जे मथां अॼु ब पत्थर बदल हा चिड़ियाड़ी की भूख हुजे पेट जे मथां पत्थर इनी जे करे बदबो त पेट अंदर दिसण में न अचे दुश्मन खे ख़बर पवे त हे बुखायल कोने बल्कि हे मुजाहिद आहिनि ऐं इन्हनि जे सीने में जज्बो भी आ कमजोर भी नहीं रोब ॾेखारण जे लाइ हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी मदीने वारे साईं के हाल में ॾिठो जो महबूब जे जिस्म ते ब पत्थर बदल हुजन मोटी आई घरवारी के छा थो चवे घरवारी अज मु महबूब के वडी तकलीफ में ॾिठो आ छा ख्याल आहे चवे तो दिल थी चवे तमारा मत वारे नबी के दावत दई वठी अचा अल्लाह अल्लाह सोने जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी जी घरवारी थी चवे सोना जाबिर पांजे घर में को माल मिल्कियत ना है को सीमो जर को सोन चांदी ना है जो रहमत वारे नबी की दावत करे सको हजरत जाबिर तो चवे घर में छा छा मौजूद आहे चवे थी 2 किलो को अण जवन जो अटो आहे जो एक बकरी जो बच्चो आहे हजरत जाबिर ओ बकरी जो बच्चो कुर्बान कयो आहे घरवारी के तो चवे त इन जो सालन तैयार कर ऐं 2 मानू जवन जे अटे जो बचा तमारा मत वारे नबी के दावत दई अज पंहिंजे ते वठी अचा महबूब के दावत दई ना हाणे जाबिर बाहर निकतो न तो सोने जाबिर जा ब पुट हा नंढे भा वॾे भा के मां खां झलियो वठी आयो घर जी छतरी मथां छुरी हथ में हुजे भा हलिया मां तोखे ॿुधायां बाबे बकरीअ जो बच्चो कीअं कुर्बान कयो आहे जेॾी महिल वॾे भा छुरी ॿाहिरि कढी आ उन नंढे भा जी हीअं सिसीअ जे मथां रखी अदा छुरी पंहिंजो कमु कयो आहे अॼु सिसी कटजी वई रत रेला करे वहण निकितो आहे सोने जाबिर जो वॾो पुटु ख़ौफ़ ऐं डप में भॻो वा उहो घर जी छित जे मथां अची ज़मीन ते गिरियो वा होॾां जाबिर मदीने वारे साईं के दावत ॾियण जे लाइ हेॾा 2 बचड़ा कुर्बान थी वया सोने जाबिर जी घरवारी डोड़ पाती हिके बच्चे जो लाशो घर जे अंदर दे पुट जो लाशो छित जे मथां 2 लाशा खणी जेडी महिल पंहिंजे घर जे अंदर थी रखे अल्लाह न करे पर अगर में अमर के खबर पवे त तुंहिंजो पुट हींअर ॿाहिरि निकितो वा रोड जे मथां एक्सीडेंट थी वयो भले उहो औलाद सेहतमंद भी हुजे बाबो भी सब्र कंदो
भाइर भी सब्र कंदा पर जॾहिं माल अमर खे ख़बर पवंदी उन खां सब्र कान थींदो आहे अखियुनि मां लुढ़क वही पवंदा आहिनि जेॾी माल सुहिणे जाबिर जी घरवारी पंहिंजे ॿिन्ही बचन जा लाशा ॾिठा अल्लाह अल्लाह अजीब मंज़र आहे ही औलाद तमाम मिठो थींदो आहे हिकु सिंधीअ जे शाइर तॾहिं तर्जुमो कयो आहे त खिलायो थे जिनसे खिलायो थे जिनसे अजर वारे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया विया पुरज़ा साण रब जी थिया से रवाना परे प्यार वारन अॼा आसताना सुती सूरवारी सुती सूरवारी यारे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया पो मोहम्मद खान मंज़ल उन्हनि पंहिंजी माणी ॿुधाया छा रोई उन्हनि जी कहाणी हयातीअ जा ॾींहं हयातीअ जा ॾींहं गुज़ारे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया सोने जाबिर जी घरवारी ॿिन्ही बच्चन जा लाशा खया न रोए नथी इन जे करे जो मदीने वारे साईं तो तॾे ते महिमान थी अचे मता ख़ुशीअ जी घड़ी गम में न बदलजी वञे ॿिन्ही बच्चन जा लाशा खणी रखई यारो अमर के सलाम सब्र जे मता कुर्बान वञे जेके ख़बर पए तो ॿई बच्चा शहीद थी चुका आहिनि न घर जो कमकार अंगण पई साफ़ करे तज मदीने वारो मीर मुझे तदे ते मेहमान थी ईंदो अल्लाह अल्लाह तने त हिकु सिंधीअ जे शाइर बि हीअं अदड़ा कया आहिनि त अॼु पण हिन अंगण ते साईं मुंहिंजो हुज़ूर ईंदो मेहमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो अॼु पण हिन अंगण ते सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब जमात ॾाढी जज्बे वाली आहे पर मुंहिंजे ख़्याल में एतिरी सर्दी कोन्हे जेतिरो तव्हां सुस्त थी विया आहियो ॻाल्हि का पसंदि अचे तो सुभाणे अल्लाह था चओ न त पोइ हमेशा हिकु नकल इन जे करे जो जमात जो सुझाव थी लालो कोयो के होटल ते मानी खाइण जे लाइ उन टाइम ते माण्हू मानी खाई ढो कंदा ₹1 में लाले चयो त बाबू जो खणो ठीकु सॼो होटल वारे ॾिठो हाणे ठीकु त पोइ ₹1 में माण्हू खाई सुठी मानी ढो कंदा उन होटल वारे जो ₹5 ॾे तोखे जेको वणे सो तूं खा ₹5 लाले ॾिना होटल वारे चयो हुनखे सुठी माना मुंहिंजी कमाई थी वई आहे जो माण्हू ₹1 में मानी खाई ढो कनि ₹5 का ॾिना लालो जो खाधे ते शुरू तो जेके ताम तयार से सब खाई जाई मानी पचाइण वारा थकजी पिया होटल वारे धणी ॾिठो त ठीके में त लॻी वियासीं आस्ते आस्ते करे पानी जो गिलास वेचो कई लाला कुछ पानी साईं पियो जीअं पानी में बीच में पियो ॼण अञा विच कोन आयो त पोइ किथे वञी ॻाल्हि लॻी अञा त तकड़े जी शुरुआत आहे थोड़ी में तव्हां थकड़ी पिया आहियो त कोन हिकिड़े मरतबा त मथे खणी चो सुभान अल्लाह
हाण सोनो जाबिर उनजी घरवारी ॿिन्ही बच्चन जा लाश रखिया हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जी दरबार में हजरत जाबिर अर्ज़ थो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अज मूं तव्हां जी दावत कई आहे मुंहिंजा महबूब मुंहिंजे तॾे ते महिमान थी हलो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात सां गॾु 1500 सहाबा उन मैदान ते मौजूद आहिनि मुंहिंजे रहमत वारे नबी फरमायो गुलामो हलो अज जाबिर जे तॾे ते असांजी दावत आहे वो जो 3 ॾींहं जा बुखाइल हा उन्हनि खे ख़बर पई दावत जी तो सभु तयार थी बीह रहे सुभान अल्लाह हाणे महबूब अॻियां पोयां 1500 सहाबा जाबिर वेचारे डोड़ पाती त मूं अकेले मदीने वारे साईं खे दावत ॾिनी हिते त महबूब बि आहे 1500 सहाबा मुंहिंजो त ग़रीबाणो हाल अवाम के जलसे जी दावत ॾिनी साईं तव्हां जो प्रोग्राम आऊं 50 गाॾियूं भराए खणी अचां माण्हू जलसे वारा उनजी खिदमत कंदा पर चवंदा साईं जो असांजे फलांद रहियल ही पहिरीं आखिरी दावत समझो था ये ॻाल्हि न आहे जलसे वारा पर महबूब खे जाबिर अकेले दावत ॾिनी पर मदीने वारे साईं 1500 साहबन को हुकुम फरमायो सब गॾु पिया अचनि जाबिर वेचारो अॻ में डोड़ी आयो घरवारी खे घरवारी ॻाल्हि का ॿुधे मदीने वारो साईं सब गुलाम पाण सां गॾु वठो अचे बोला तो कंहिंखे दावत ॾिनी कि मूं अकेले महबूब खे दावत ॾिनी आहे पोइ घरवारी जो ईमान ॾिस चए जाबिर परेशान न थी तो महबूब खे दावत ॾिनी मदीने वारे मीर 1500 गुलामन खे दावत ॾिनी पोइ जेको वठी पियो अचे काराए धो बि पाण कराईंदो असांखे परेशान थी दौड़ते कोने असां महबूब जी दावत कई आहे जहिड़ो हाल आहे महबूब जे अॻियां पेश कंदासीं बाक़ी वठी जे पाण पियो अचे त इंतजाम भी पाण कंदो हजरत जाबिर के तसल्ली आई हां महबूब 1500 सहाबा सां गॾु मुंहिंजे महबूब जा आशिक आऊं चवंदो आहियां त उहो भाग वारो माण्हू आहे जंहिंजे तॾे ते मदीने जो साईं महिमान थी अचे अदा वडेरो मेहमान थी अचे रईस एमएनए एमपीए माण्हू मुबारक ॾींदा आहिनि पर मुबारकनि जे लाइक़ उहो आहे जंहिंजे तॾे ते मदीने जो ताजदार महिमान थी अचे असां मिलाद मुस्तफा में महफ़िलूं सजाईंदा आहियूं न असांजो कम आहे इंतजाम करे महबूब खे दावत ॾियण पोइ अचण चाहिनि त मदीने वारे साईं जो पंहिंजो प्रोग्राम आहे बाबा ईअं न असांजो कम आहे दावत ॾियण मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे हिंदुस्तान जी सरज़मीन ते हिकिड़ो बादशाह हर साल वॾे पैमाने ते मदीने वारे मीर जी मिलाद जी महफिल सजाईंदो हो मूंखे ॿुधायो जिते बादशाह मिलाद जी महफिल कराए उते का खोट कमी त न हूंदी वॾा वॾा आलिम मुफ्ती क़ुरान जा कारी नात ख़्वान उन दावत में ईंदा हा उन हिंदुस्तान जी सरज़मीन ते हिकु माई साहबा जंहिंजो ग़रीबाणो हाल आहे अल्लाह अल्लाह बदन ते लिबास बि सादो वा पेर में चंपल नाहे उन जी नंढड़ी न्याणी उन माईअ सां गॾु आहे माई पंहिंजी न्याणीअ खे वठी आई वञा अॼु बादशाह वॾे पैमाने ते रसूलुल्लाह जे मिलाद जी महफिल कराई आहे वॾा वॾा आलिम मौलवी मुफ्ती नात ख़्वान ईंदा आऊं बि उन्हनि खे ॿुधी अचां मुंहिंजे महबूब जो ज़िक्र थींदो मन हिन बेचैन दिलि खे चैन अची वञे मदीने वारे साईं जो ज़िक्र ॿुधी अचां शाही मैदान जे दरवाजे ते माई जो कोती न ज़ाहिर कला इंतजाम तो हूंदो आहे ॿिन्ही पासे औरतनि जे लाइ पर्दे जो इंतजाम मर्दनि जे लाइ हिकिड़े पासे चौकीदार बीठा हा माई साहबा जो अंदर लहण वारो हुजे अंदर वञे पई चौकीदार वञण नथा ॾियनि माई साहबा तुझे बदन ते लिबास भी सादड़ो वा पैर में चंपल आहे मता अंदर वनी करे तू चंदो वठी खैरात वठी अज बादशाह जा वडा वडा मानो मेहमान बनजी आया आहिन मता बादशाह नाराज थी करे असा के नौकरियता हटाए छदे माई साहबा थी चवे त नौकरो अज मुखे वणन दियो मां अंदर वनी करे न चंदो वठा न खैरात वठा मुखे खबर पया त बादशाह वडे पैमाने ते रसूलन जे सरदार जे जिक्र जी महफिल कराई आहे आऊं के कुंड में के पासे में वेही करे उन दिलबर नबी जो जिक्र बुधी वो मोटी विंदियस अज नौकर वणन न पया जिन माई जी अखन में ज़ारो कतार नीर पया वहन अल्लाह अल्लाह गरीबानो हाल आहे रोए पई अखन मां लुड़कता वहन त अज पण अखड़ियन सजण पंहिंजा सारे आ वो गिलन ता गुरन जो बूंदू बस
न कना संदीस कपिरियन अजला कदठे न लहे रोए पई दुड़क पया वन नंढड़ी न्याणी जो अमड़ के रोईंदो ॾिठो न औलाद खे त माइट प्यारा आहिनि उन रोईंदे पंहिंजे अमड़ खे ॾिठो चई अम्मा 12 ख़्याल में उनखे ख़बर कोन्हे चई अम्मा छा मदीने वारो साईं सिर्फ अमीरनि जे दरवाजे ते महिमान थींदो आहे सिर्फ वॾेरनि जे तॾे जीअं जो न्याणी ये लफ़्ज़ चया न माई रोई करे थी चवे अम्मा ईअं न चओ त मुंहिंजो महबूब सिर्फ वॾेरनि जे दरवाजे ते महिमान थी ईंदो आहे पर जेको गरीब माण्हू पंहिंजे गरीबाणे हाल सां रसूलुल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल कराए पोइ महबूब खे सॾींदो आहे सॾणो उन जो कमु आहे पहुचण आमिना जे लाल जो कमु आहे दावत केर करे त ॾिसे महबूब जो गरीबन जे मथां बि फेरो थी पवंदो वा उन माई साबा जेॾी महिल इहे लफ़्ज़ चया न्याणी पंहिंजी अमड़ जी मां खां पकड़े थी अम्मा पोइ बादशाहनि जा दरवाज़ा छॾ वॾेरनि जा दरवाज़ा छॾ रईसनि जा दरवाज़ा छॾ हल पंहिंजे घर में रसूलुल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल था करायूं माई साबा थी चवे न्याणी पंहिंजो गरीबाणो हाल आहे पाण वटि वॾो को माल मिल्कियत नाहे जो रसूलुल्लाह जी दावत करे सगो महबूब जे मिलाद जी महफिल करे सगो न्याणी थी चवे अम्मा न हाण हल अदा न्याणी ऐं माई साहबा मोची जेॾी महिल पंहिंजे घर आया अॼु घर में को वॾो माल मिल्कियत नाहे सिर्फ थोड़ा चांवर हा माई साहबा उहे चांवर छाणे चुल्ह जे मथां चाढ़िया आहिनि न्याणी खे थी चवे त पासे में मदरसो आहे उस्ताद खे चओ त अॼु हिकु बचे शागिर्द ॾे उहे शागिर्द अची करे रसूलुल्लाह जो ज़िक्र कनि असां पैसा ॾोकरत न आहिनि पर तालिब महबूब जो ज़िक्र कंदा रसूलुल्लाह जे अचण जे शान में नातूं पढ़ंदा असां उन्हनि खे लंगर खाराईंदासीं वञो उस्ताद खे चओ न्याणी आई मदरसे में उस्ताद बच्चे के शागिर्द दे अॼु असां पंहिंजे घर में हबीबन करीमन जी ज़ात बा बरकात जे मिलाद जी महफिल सजाई आहे जेॾी महिल शागिर्द उन न्याणी सां गॾु जेॾी महिल माई साहबा जे घर में आया अल्लाह अल्लाह माई साहबा जी अखियुनि में लुड़क पिया वहनि रोई करे थी चवे त तालिबो अॼु रसूलुल्लाह जे अचण जो मूंखे नथो ॿुधायो अॼु दिलबर नबीअ जो शान बयान करियो तालिबन जेॾी महिल मुंहिंजे महबूब जे अचण जो नातो पढ़ियो हूंदियूं मुंहिंजो पंहिंजो तख़य्युल पंहिंजो ख़्याल आहे गोया में महफ़िल जो मंज़र हीअं हूंदो तालिबन अर्दड़ा कया हूंदा त हर हिकु पखी मिठड़ा ॿुधाया बोल ॿोलीअ में हर हिकु पखी मिठड़ा ॿुधाया बोल ॿोलीअ में पोइ झरकियो जेॾी महल नबीअ जो झरकियो जेॾी महल नबीअ जो नूर अमर जी झोलीअ में चओ हर हिकु पखी मिठड़ा ॿुधाया बोल ॿोलीअ में त मिलाद मुस्तफा जी महफ़िल करण वारा पर मखणो फकीर उन्हनि खे थो चवे जेके महफ़िल नथा कनि पर उल्टो वरी फतवा था ॾियनि त इहा मिलाद जी महफ़िल शिरक आहे मूं हिकिड़े खे चयो कि शिरक जी तारीफ़ जी ख़बर कोन्हे शिरक चइबो आहे अल्लाह सां कंहिं ॻाल्हि शरीक करणु कंहिंखे बि शिरक फी ज़ात बि आहे शिरक फी सिफ़ात बि आहे शिरक फी आफ़ात बि आहे यानी ये टे क़िस्म शिरक जूं आहिनि पर अल्लाह जी ज़ात बाबरकात सां कंहिंखे शरीक करण में इहो शिरक चइबो आहे मूंखे ॿुधायो रब आहे लम यलिद व लम यूलद न अल्लाह खे कंहिं ॼणियो आहे न वरी मालिक जी ज़ात बाबरकात कंहिंखे ॼणियो आहे हाणे मूंखे ॿुधा असीं जो रसूलुल्लाह जे मिलाद जी महफ़िल करे दुनिया खे कहिड़ो पैगाम ॾींदा आहियूं त असांजे महबूब जी विलादत थई आहे यानी जो को पैदा थियो हुजे तो खुदा कोने अल्लाह कोने मूंखे ॿुधा मिलाद जी महफ़िल शिरक खे तोड़े थी या नथी तोड़े रात अखियुनि खे तासुब जे न अची वञे दिलि जे अंदर बुग़्ज़ अची वञे उन्हनि खे इहा महफ़िल बि शिरक थी ॾिसण में अचे उन्हनि खे मखणो फ़क़ीर चवंदो आहे त ॾुख ॾाढो खार थो खाई वरी बतवाईअ
तो लगाई और सहराम कई त चंगो थई और सहराम कई त चंगो थई बिटिया बनवाणन जी होली में हरे पखी मिठड़ा बुधाया बोल बोली में असां त महबूब जे ज़िक्र जी महफ़िल करे पोइ हीअं अरदड़ा कंदा आहियूं तवाह जाओ या मोहम्मद सब खां सुहिणो नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई टकन प्यार तोलिय में हर एक मखी मिठड़ा बुधाया बोल बोलिय महबूब जे अचण जो नाम पिया पढ़न माई साहब रोए पई अखिन में ज़ारो कतार नीर आहिनि दिल जो दिल में पई महबूब के सदा करे मदीने वारा अज मेहरबानी थी पवे उन हिंदुस्तान जी सरजमीन ते अल्लाह जो कामिल वली साईं ख्वाजा निजामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह अज पंहिंजे घर में आराम पयो करे अख अख सां लगी त दिल वारी दरी खुली आहे ख्वाजा निजामुद्दीन औलिया ॾिसे अज मदीने वारो वीर हिंदुस्तान जी सरजमीन ते मेहमान बणजी आयो आहे महबूब के इरे ॾिठई समझे त बादशाह वॾे पैमाने ते रसूलुल्लाह जी मिलाद जी महफिल कया लगे इए तो मुझो महबूब न बादशाह जे तॾे ते मेहमान थी आयो आहे आवाज कयो अचे त निजामुद्दीन मदीने वारो वीर उन बादशाह जे तॾे ते मेहमान न बणजी आयो वा उन बादशाह जे पाड़े में हिक गरीब माई साबा आहे जंहिं गरीबाणे हाल सां मुझे महबूब जे मिलाद जी महफिल कराई आहे अज मुझो महबूब उन माई जे तॾे ते मेहमान थी आयो आहे निजामुद्दीन औलिया जा खुली न साईं के पटका विसरी वया चंपलू विसरी वयूं पान टोड़ तो पाए अगियां अगियां निजामुद्दीन औलिया आहे मुरीद वेचारा परेशान थी वया खबर नाहे केड़ी गाल आहे अज छाजे करे साईं डोड़ पातिया मुरीदन वरी पोया डोड़ो पातियो किबला छा गाल आहे निजामुद्दीन औलिया तो चवे त मुरीदो अज मूंखे मुझे हाल ते छॾे ॾियो छाजे करे जो ये महबूब दा महला है मैं बिलनो सजाई रखना ओंदे आवण दा वेला है ओंदे आवण दा वेला है दसा गल में खजीने दी सारी दुनिया खौंदी है खैरात मदीने दी खैरात मदीने डोड़ू पातियो किबला छा गाल आहे केडा डोड़ंदा वञो चवे तो मुरीदो मूंखे मुझे हाल ते छॾे ॾियो छाजे करे जो दिल भर नबी जो दीदार थियो आहे पीर महर अली शाह जो तर्जुमो आहे त मुख चंद बदर शाशानी है ओ मथे चमके लाट नूरानी है ओ काली जुल्फ ते अख मस्तानी है मखमूर अखीन मद भरिया इस सूरत में जान आखा जान आखा के जान जहाना खा सच आखा ते रब दी निशाना खा जिस शान तो शाना सब बनया सुभान अल्लाह मा अजमल का मा अकमल का मा ahsan का किथे महर अली किथे तेरी सना मुश्ताक अखी किथे जा अली साईं निजामुद्दीन औलिया डोड़ो पातू आयो माई जे ते दरवाजे ते आवाज दी हथ बधी भी रही न्याणी अंदरा जो दरवाजो खोलियो ॾिसे त साईं के पटको भी कोने पैर में चंपल भी काने दा कई ची अम्मा अज तोखे मुबारक हुजे रसूलन जो सरदार पंहिंजे तते मेहमान थी आयो वा तॾहिं त निजामुद्दीन औलिया जा भी पीर उघड़
हेड़ी महफिलूं सजाए असां जो कम आहे महबूब के सजड़ा करण वो हाजी गुलाम नबी महेश्वर रहमतुल्लाह अलैह तदे तर्जुमो कंदो वा त लख मुबारक मोमिनो अज सहन ते सुरहण आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण मोहम्मद हनीफ ऐं मोहम्मद अली अब्बास अली मोहम्मद खानी गुलाम मुस्तफा खुशू साहब इनके मुबारक जिनी जवानन हेड़ी भली महफिल जो इनेकाद कयो आहे माशाअल्लाह जमात भी तमाम कसीर तदाद में भी थई आहे अल्लाह से हमारी मोहब्बत के कबूल फरमाए हाने ये नाला जेके लिखला उहे मु खया थी सके तो मुंजो नालो रहिजी भी वने मु इन जे करे शुरुआत जी त केड़े में नाला कोन खया जो मुखे नकलियात चुन बार कयो जल्दी गद जी जलसो एक जो नालो ईसा बी जो नालो मूसा टी जो नालो कांदे मौलवी साहब जो वाइज ते वेठो उन कुरान मा मूसा अलैहि सलाम जो जिक्र कयो वरी अची वे जिक्र हजरत ईसा अलैहि सलाम जो कांटेरो जो वेठो तो कावड़ के जलसे में उठी तो घर उनका पुछो छाजे करे जी मौलवी खयाई हुनी जा नाला मुदर मुजो नालो कोन कई समझो था तो मता मु समझो नी मा नाराज थी पवे हे त नाराज थियण जड़ा कोने जो मानु जो को प्रोग्राम कयो वा अल्लाह जी रजा जे खातिर अवा हां जो खर्च करे मालिक जी रजा जे लाही कबूल कया मानु गड थिया लंगर भी कयो वा नालो लाउड जे जरिए अचे न अचे मालिक जी बारगाह में पहुंची चुको है मुबारक हो जनावा के हेड़ी भली में पलावा सजाइया वो आऊं चवंदो आहियां तलक मुबारक मोमिनो अज सहन ते सुरहण आ पंहिंजे हिन मीलाद में चवायो मोहम्मद परमन जी बूंद सारी रात में वसंदी रही अरशता नूरी मलाइका फर्श ते आया लही जलसे में जिब्राइल आयो सोहणे अरबिया साण आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण अन हबीबन करीमन जी ज़ात का बरकात जे तदे ते मेहमान थी अचन अदा वो शख्स वडो भागन वालो वडो भागन वालो हजरत जाबिर जे तदे ते पया मेहमान थी अचन अग्या पाण पया 1500 सहाबा जाबिर अगे घर पहुतो मुंजा महबूब रहमत वारा नबी सुने जाबिर जे तदे ते मेहमान थी पया अचन अग्या बिनी जहानन जो सरदार पया सहाबा जी जमात बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह इन काफले जे ला तर्जमानी करे तक चा आयो काफलो ओ जिंजी तरह मोचारी तोद सिंगारिया सैयद चए करहम जागोद हान लखलए थी लोद जी जातिन जतन जी बाबू मेहमान थी आया गुलाम के कमाई तो दया जण जी पुली में वेंदा वनो गुलाम सब वेही वया जाबिर ता खणिया सुन जाबिर जो थोड़ो बर्तन में ताम वो खणी आयो बच्चे मानी वाह वाह मुजा महबूब तो जो शान एड़ो नबी अल्लाह साईं असाई तवा के नुआ मदीने जे साईं पंजे वाद जो पानी लुआब उन ताम जे अंदर विधो हां जेको तू चवे न त नबी में उम्मती में फर्क कोने बाज अल्लाह नबी वडो भा असी नंढड़ा भायर उनके चौ वाद जो पानी विच ताम में बुझे तुजी घर वारी ताम खाई वे तदे तोखे सलाम बिनियत तुजो औलाद भी ताम खाईंदी चना ही मेरी केड़ो तरीको ताम जे अंदर तो वातर पानी थुक तुंजी ए असा जे वातर मा थुक निकरे न अस्पताल में मानो बोर्ड लगो पे यहां पर थुक ना मनाए छाजे करे असा जे थुक मेरा जरासीम बीमारियों हैं जो मानु जे अंदर बीमारी फैल जंदियों हैं पर वाह मुजा महबूब मदीने वाले साईं जे वात जो पानी लुआब अगर खरन खुअन में करे खारा खुआ मिठा थी चौ सुभान अल्लाह ए मुझे महबूब जे लुआब जी बरकत गाल मा गाल निकरे पई इंशाल्लाह मौजू पूरो थिंदो हजरत
कतादा जंगे ओग जे अंदर हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जी ढाल बन्यो बीठो आहे एतरे में हिकड़ो तीर आयो जेको सुणे कतादा जी अख मुबारक में लगो अज अख बाहर निकरी आई सिर्फ गोश्त थोड़ो लड़की रहियो आहे गुलाम था चवन सोना कतादा अज वारो कर इयो गोश्त जो टुकड़ो कते अख उछलाए छड हजरत कतादा तो चवे तमा अख न उछलाईंदस आयो मुझे प्यारे हबीब रहमत वारे नबी जी बारगाह में मुझा महबूब अज अख निकरी चुकी आ मां कतादा जी ताजी शादी थई आहे अगर इन हाल में घर मोची वयस घर वारी तानो ॾींदी मेणो ॾींदी मुझा महबूब मूंखे अख खपे मदीने जे साईं फरमायो कतादा सब्र कर मां मोहम्मद तोखे जन्नत वठी ॾींदसि अब छा वठी ॾींदसि जन्नत साहबी रसूल जो अकीदो ॾिस या रसूला जन्नत हो बावा जे सदके मिलंदी मूंखे अख खपे चओ सुभान अल्लाह हाणे जना त अल्लाह खां सवा के खाना घुरो नबी खां न घुरो नबी के कोई इख्तियार कोने वलियन खां न घुरो उन्हनि के कोई इख्तियार कोने यारो मुंहिंजे महबूब जो साहबी आ मालिक जी बारगाह में दुआ नथो घुरे छो तो मदीने जा साईं अख तूं ॾे महबूबा इन हाल में घर मोटी वना घर वाली मुखे ताना मेणा ॾींदी अल्लाह अल्लाह मुझे प्यारे हबीबा रहमत वारे नबी सोने कतादा जी निकल अख जेडी माल अख वारी जगह ते रखी मतावात जो पानी लो आब हयो वा सोनो कतादा तो चवे त अख वांगर रोशन थी वई जे महबूब जे वात जे पानी में एडी बरकत होजे तू तो चवी त नबी में उम्मती में फर्क ना है बुधी छन मुझे महबूब जा गुलाम तवा त रसूलुल्लाह सा प्यार करण वारा आहियो उन मुनाफिक के भी खबर पवे औ चवंदो आहियां त मुझे महबूब सा हमसरी जी दावा न कर छाजे करे जो एक सिंधी जे शायर भी चयो आ त पलीत न कर पान जहड़ो तू सुहणे संदोषान वयो तहिर मत तहिरा परीद स कुरान